मुसलमान याद रख जा उन वदी इज्जत वारो रब जुल जलाल पाण तो इरशाद फरमाया त मोहम्मद करीम खे मां रवानो फरमायो आहे। रब जी अज़मत के पंहिंजे ज़हन में रख को ॾिस त जंहिंखे अलाह मोकिलियो आहे एॾे शान वारे त उन जो शान केॾो छो त जिनो मोकिलण वारो शान वारो आहे उन जंहिंखे मोकिलियो वियो आहे उहो बि शान वारो। ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला तो कहिड़े शान वारो रसूल रवानो फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो इज़ बअस फीहिम रसूला जहिड़े तेरे शान वारो रसूल मां कोन रवानो फरमायो आहे बदे शान वारो रसूल रवानो फरमायो आहे मां तव्हांखे नबियुनि जो बि नबी त रसूलनि जो रसूल अता फरमाए छॾियो आहे। कुरान पाक जी जेकॾहिं तव्हां आयत ते गौर कयो न अल्लाह सही इरशाद फरमायो आहे लक़द मन्नल्लाहु तहक़ीक़ मां अल्लाह तबारक व तआला एहसान फरमायो आहे तव्हांजे मथां जो मां अल्लाह तव्हांखे रसूल अता फरमायो आहे। ओ मुंहिंजा रब ज़ुल जलाल आदम तो रवानो फरमायो उहो आदम अलैहिस्सलाम बि अल्लाह जो नबी आहे अल्लाह जो रसूल आहे। ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला तो सोणो मूसा रहमत सोणो मूसा सोणो मूसा अलैहिस्सलाम रवानो फरमायो उहो बि वॾे शान वारो रसूल आहे ऐं नबी आहे। ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला तो नूह नबी रवानो फरमायो ओ नूह नबी बि रसूल आहे ओ नूह नबी बि नबी आहे। ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला तो हुननि खे बि नबी अता फरमाया असांखे बि नबी अता फरमायई। ओ मुंहिंजा रब ज़ुल जलाल फ़र्क़ सम्झ में कोन आयो हुननि खे बि नबी अता फरमायई असांखे बि नबी अता फरमायई। ओ मुंहिंजा रब तूं तो इरशाद फरमाई त मां एहसान फरमायो मुंहिंजे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो हाओ फ़र्क़ वा वॾो फ़र्क़ वा रुगो हिकु फ़र्क़ नाहे तमामु घणा फ़र्क़ आहिनि मुंहिंजो रसूलुल्लाह हुननि नबियुनि खां जुदा हुआ शान में जुदा हुआ। ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला कीअं जुदा हुआ अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो जुदा हीअं हुआ जो हुननि खे मां आदम अता फरमायो हुननि खे मां मूसा नबी अता फरमायो हुननि खे ईसा नबी अता फरमायो हुननि खे नूह नबी अता फरमायो हुननि खे लूत नबी अता फरमायो हुननि खे इलियास नबी अता फरमायो हुननि खे ज़ुल्किफ्ल नबी अता फरमायो हुननि खे मां 1.25 लख नबी अता फरमाया पर तोखे जेको नबी अता फरमायो सो 1.25 लख नबियुनि जो सरदार नबी अता फरमायो हिकिड़ो इहो फ़र्क़ु आहे। उन्हनि वटि नबी हा पंहिंजे इलाइक़े जा नबी हुया पंहिंजे ज़िले जा नबी हुया पंहिंजी डिवीज़न जा नबी हुया पंहिंजे सूबनि जा नबी हुया पंहिंजे मुल्कनि जा नबी हुया। ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे तो कीअं रवानो फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो मां हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे काफ़तन लिन्नास बशीरन व नज़ीरा सारन जहानन जे लाइ मोहम्मद करीम खे घोट बनाए करे रवानो फरमायो आहे। इहो फ़र्क़ु ज़हन में हुजे हुननि खे आदम रब नसीब फरमायो तोखे आदम जो सरदार नबी सुभान अल्लाह हुननि खे अल्लाह मूसा नबी अता फरमायो तोखे मूसा जो सरदार नबी अल्लाह हुननि खे लूत नबी अता फरमायो तोखे लूत नबी जो सरदार नबी अल्लाह हुननि खे इलियास नबी रवानो फरमायो तोखे अल्लाह तबारक व तआला सोणे इलियास जो सरदार नबी अता फरमायो अल्लाह तोखे एहसान अता फरमाया अदा जे कॾहिं 12 महीना मुस्तफा जो मिलाद करे त बि घटि हुआ मुंहिंजे मुस्तफा जो एहसान तुंहिंजे मुंहिंजे मथां अञा घणो आहे। माणे को मिट सदो में मुझो ओदाहीअ में सोझरो अशर वेल हिसाब में छॾे न वेंदो में पोइ सारियो सतकंदो में मुझो कोई हारो के चधणी जेके दिलि सां ॻाल्हि लॻे थी सो त सुभाणे लाइ उन मशर जे मैदान में जॾहिं हर माण्हू तोखे छॾे वञे तॾहिं मुस्तफा तोखे कोन छॾे उन दिहाड़े ते मिट बि छॾे वेंदी माइट बि छॾे वेंदी अज़ीज़ बि छॾे वेंदी अकारिब बि छॾे वेंदी अदा मरणो अथव अलाए
ओ मिट्र माइट्र यार विसारींदा मिट्र माइट्र यार विसारींदा मरी बींदे कोन निहारींदा मिट्र माइट्र यार सुभान अल्लाह खणी खान खटोलो आणींदा वञी तरफ़ मुक़ाम रसाईंदा तोले हीलो कोन को ॼाणींदा तोले हीलो कोन को ॼाणींदा मण मिटीअ सदात वसाईंदा मिट्र माइट्र यार विसारींदा मरी बींदे कोन निहारींदा मिट्र माइट्र यार सुना जहान छॾणो आहे खान हलिया विया खाकन हलिया विया सरदार हलिया विया अल्लाह जा प्यारा वली जहान मां पर्दो फरमाए विया मुफ्ती काज़ी जहान छॾे विया इहो मुंहिंजे अल्लाह तबारक व तआला जो वाइदो आहे उन महशर जे मैदान में तोखे पेश थियणो आहे उन महशर जे मैदान में पुट छॾे वञनी ॿाहिरि छॾे वञनी अज़ीज़ छॾे वञनी अकारिब छॾे वञनी जहान जा शक्ति जेके तुंहिंजे लाइ चवंदा हुया त तोखां सवा पल बि कोन गुज़रंदो आहे उहे बि तोखे क़यामत जो ॾिहाड़े छॾे वेंदा अदा जेकॾहिं क़यामत जे ॾिहाड़े को जवान न छॾींदी त उहो आमिना जो लाल आहे जेको महशर जे मैदान में तोखे कोन विसारींदो मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन महशर जे मैदान में तोखे याद फरमाईंदो हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो उन महशर जे मैदान में हर माण्हू नफ्सी नफ्सी जो आलम हूंदो हर माण्हू चवंदो त मां परेशान आहियां पर कसम अल्लाह जो उन दिहाड़े ते माण्हू ॿिन खे विसारे छॾींदा मां मोहम्मद करीम महशर जे मैदान में पंहिंजा गुनाहगार उम्मती ॻोल्हींदो किथे आहिनि त उन्हनि खे जन्नत अता फरमाए छॾे जीअं त पुट खे अम्बड़ जहान में गुम थी वञेसि अल्लाह पनाह में रखे शल न कहे अम्बड़ खां हुनजो बचड़ो जुदा थी वञे पर हबीब करीम जो इरशाद फरमाए जीअं न अम्बड़ पंहिंजे बच्चे खे ॻोल्हींदी आहे महशर जे मैदान में तोखे मां ईअं ॻोल्हींदुसि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे करे मुंहिंजे रब इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूला मां तव्हां ॾे नबी रवानो फरमायो आहे त वॾी इज़त वारो नबी रवानो फरमायो आहे सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह गर्मी तपायो हां के कोन तपायो पुछन के तपायो सलात पढ़नी कोन अमा सलात पढ़ो एॾो शान तव्हांखे अर्ज़ कयूं मुस्तफ़ा जो सोने जो हक़ आहे सोने ते सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह ये मौजूद मुर्शिद हजरत इमामुल आरिफीन पीर सीरोज़ धनी रहमतुल्लाह अलैह जोर से ओहो मौजूद मुर्शिद हजरत इमामुल आरिफीन पीर सीरोज़ धनी रहमतुल्लाह ताला जेको झरन में हलंदो आहे जंगलन में हलंदो आहे जेड़ी मल ॾींहुं हुजे तोड़े रात हुजे मंझंदि हुजे तोड़ी मल शाम हुजे
मुझे मुर्शिद झरन में जंगलन में हलंदो आहे मुझे अल्लाह जो जिक्र कंदो आहे आलिमन सगोरन बयान फरमायो आहे पीर सिंह रोदे धणी रहमतुल्लाह ताला अलैह जंगलन में जिक्र फरमाईंदा हुया त सदन जुबान मुबारक सां वण टिण बि जिक्र कंदा गॾु हलंदा हुआ अल्लाह सही उन्हनि जी ज़ुबान में बरकत अता फरमाई आहे उन्हनि जी ज़ुबान में ताक़त अता फरमाई आहे पाण था इरशाद फरमाइन संदन फरमान मुबारक आहे पाण इरशाद था फरमाइन हिकिड़े माण्हूअ ख्वाब लथो पर तूं ख्वाब लहंदो आहे मां ख्वाब लहंदो आहियां केॾी महिल वापार पिया कयूं केॾी महिल मेह पिया वठूं केॾी महिल कमु पिया कयूं केॾी महिल छा पिया कयूं केॾी महिल छा पिया कयूं नारे तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ नारे हैदरी नारे पीर नारे विलायत मिलादुन नबी उलमा अहले सुन्नत जिक्र कर ला इलाहा इल्लल्लाह सलात मुझे बदे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या हबीब अल्लाह मुझे मुर्शिद इमामुल आरिफीन पीर से रोज़े धणी इरशाद फरमायो हिकिड़े माण्हू ख्वाब ॾिठो तुंहिंजो ख्वाब मुंहिंजो ख्वाब कंधे जो तुंहिंजो ख्वाब मुंहिंजो ख्वाब पाणीअ खे कराइण जो तुंहिंजो ख्वाब मुंहिंजो ख्वाब नौकरीअ खे तलाश करण जो पर हज़रत इमामुल आरिफीन पीर से रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद था फरमाइन उन अल्लाह वारे ख्वाब ॾिठो आहे उन ख्वाब में अल्लाह मेहरबानी फरमाई क्या मदीने वारो साईं ख्वाब में तशरीफ़ वठी करे आयो आहे हू जेको ख्वाब ॾिसण वारो आहे उन जे दिल में हिकिड़ो सुवाल आम ज़िंदगी में कहिड़ो उन जे दिल में इहो ख्याल आहे त हर साल नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद मल्हाईंदा आहियूं मां बि मल्हाईंदो आहियां मुंहिंजा माइट बि मल्हाईंदा आहिनि मुंहिंजा अज़ीज़ बि मल्हाईंदा आहिनि अक़ारिब बि मल्हाईंदा आहिनि ही सारा मुस्लमान मुस्तफ़ा करीम जो मीलाद मल्हाईंदा आहिनि हुन जे दिल में इहो वहम आहे हुन जे दिल में इहो ख़्याल आहे त मुंहिंजो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मीलाद मां राज़ी आहे या न ख़बर नाहे दिल में इहो ख्याल हूंदो सोचींदो ख़र्च कयूं था देगियूं लाहियूं था माइट मिट दोस्त संगत सॼूं था अलाए मुंहिंजो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मीलाद वारी ख़िदमत खे क़बूल फरमाईंदो अलाए न हज़रत इमामुल आरिफीन पीर सिंह रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैहि इरशाद फरमायो उन फ़कीर जी अख सां लगी आहे हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में तशरीफ़ वठी आया उथी बीह रहियो आहे उथी बीह करे मुस्तफ़ा करीम जो इस्तक़बाल कयो अथई चवे थो सल्ले अला नबीना सल्ले अला समझो सल्ले अला सल्ले अला मुहम्मद उथी भी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्तक़बाल कयो अथई
ऐं अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे दिल में हिकड़ो सवाल हुआ। हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिली करे इरशाद फरमायो ओ फकीर तू पुछ न पुछ मां मोहम्मद करीम के तुझे सवाल जी अगे ही खबर आहे। अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खे सब मालूम हुआ। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे दिल में ही विश्वास हुआ, मुझे दिल में ही ख्याल हुआ। या रसूल अल्लाह असां मीलाद मल्हाईंदा आहियूं, या रसूल अल्लाह मां जो उर्स शरीफ कंदा आहियूं, अलाए अव्हां खे पसंद हुआ अलाए न, अव्हां अलाए इन मां राज़ी आहियो या न। हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराए करे उन फकीर खे जवाब अता फरमायो अॼु हिन पिड़ में वेठल मुसलमान पंहिंजे दिल ते चिटे छॾ, पंहिंजे दिमाग़ ते लिखी छॾ। मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब अता फरमायो मुंहिंजे मुर्शिदन कुल फरमायो पीर सईदा इरशाद फरमाए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं इरशाद फरमायो मन फरिह बिना फरिहना बिही ओ फकीर तू चवी तो त रसूलुल्लाह असांजी ख़ुशीअ ते ख़ुशि थियनि था अलाए असां वारी ख़िदमत क़बूल आहे या न। ओ फकीर वञी करे जहान में माण्हुनि खे ॿुधाए जेको असांजे बारे में ख़ुशि थींदो आहे असां मोहम्मद करीम उन खां ख़ुशि थींदा आहियूं। जेको असांजो मीलाद मल्हाईंदो आहे असां बि उन खां ख़ुशि थींदा आहियूं। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला अव्हां खे वॾो शान अता फरमायो आहे, वॾो मान अता फरमायो आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां जो मीलाद कीअं मल्हाइजे। या रसूल अल्लाह ख़ैर कजे, ख़ैरात कजे, भलो सलात पढ़जे या भलो। हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो ओ फकीर जीअं बड़ई मुंहिंजो मीलाद मल्हाए जेकॾहिं के माण्हूअ खे पाणीअ जो गिलास बि मुंहिंजे आमद जी ख़ुशीअ में तूं पीआरींदे त मां उन खे बि क़बूल फरमाए करे तोखे जन्नत अता फरमाए छॾींदुसि। हाणे मूंखे तूं पाण सोचे करे ॿुधाए त मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद बरकत वारो आहे या न। हलाईंदो हलो हथ त मथे कर आहे न दा मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो मीलाद बरकत वारो आहे। ऐं तूं मीलाद छा मल्हाए मां मीलाद छा मल्हायां मुंहिंजे रब पाण मल्हाए। मलाइकनि मुस्तफ़ा जे आमद खां अॻे ख़ुशियूं कयूं सुभान अल्लाह चवंदो आहे। ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा जहान में मुस्तफ़ा जी आमद कान थी आहे, मुस्तफ़ा जो चर्चो अॻे जहान में पे हले ज़ाहिरी वजूद हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिन जहान में पारी रबीउल अव्वल शरीफ ते पाण करीबन ज़ाहिर में तो शरीफ वठी आया पर आलिमन सकोर ने इरशाद फरमायो अञा आदम बि पैदा कोन थियो आहे। आदम जी पैदाइश खां अॻे लखे साल अॻे मुस्तफ़ा जो नूर रब पैदा फरमाए छॾियो आहे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जो ऐलान फरमायो जमा सगोरी जागो पिया। नबूवत जो हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो मक्के शरीफ में। पाण करीमन जी विलादत उन शहर में थी आहे मुस्तफ़ा के हर शहर में बेमिसाल अता अल्लाह तबारक व तआला हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेके शागिर्द ऐं साथी अता फरमाया से बेमिसाल अता फरमाया। अल्लाह तबारक व तआला मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेके बचड़ा ऐं अहल बैत नसीब फरमाया से बेमिसल ऐं बेमिसाल अता फरमाया। अल्लाह तबारक व तआला हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेका उम्मत अता फरमाया साब बेमिसाल अता फरमाया। जो बशानश निगाहे मूसा कर दे शुदनज़ उम्मतश तमन्ना कर दे। सुभान अल्लाह जो तर्जुमो ॿुधाया तर्जुमो छा आहे फारसी जो शेर चवे थो जॾहिं सैयदना मूसा अलैहिस्सलाम हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो शान पंहिंजे किताब में पढ़ियो। नबी से जी उम्मत शान वरी मूसा जे किताब हाँ
हजरत अल्लामा सालिह शामी रहमतुल्लाह ताला अलैह वॾो आशिक़ रसूल किताब जो नालो सुबुल हुदा वर रशाद। इन खां सवाब किताबनि में इहा ॻाल्हि लिखी पई आहे। अल्लाह तबारक व तआला सय्यदना मूसा अलैहिस्सलाम खे हुकुम फरमायो आहे, ओ सोना मूसा जेकॾहिं तोखे किताब खपे, जेकॾहिं मां रब ज़ुल जलाल सां तोखे हम कलाम थियणो आहे त कोहे तूर जे मथां हलियो आहे त मां रब तोसां हम कलाम थियां। कोहे तूर मिस्र जे मुल्क में आहे ऐं ॾुखियो जबल आहे, उनजे मथां चढ़ंदे चढ़ंदे बि 3 कलाक लॻनि, 2.5 कलाक लॻनि, माण्हू चढ़े वञी मथां वञी उनते पहुचे। सैयदना मूसा अलैहिस्सलाम खे रब इरशाद फरमायो आहे, ओ सोना मूसा तोखे किताब खपे, उन किताब जे लाइ अच मथे। अजब ॻाल्हि हुआ, सैयदना मूसा अलैहिस्सलाम खे रब थो इरशाद फरमाए, ओ सोना मूसा किताब खपई त हली आ, पर आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान निरालो आहे। जाते जाते मुंहिंजो मुस्तफ़ा हूंदो आहे क़ुर्आन उन जॻह ते हली ईंदो आहे, तोड़े जो मुस्तफ़ा बिस्तरे में हूंदो आहे त क़ुर्आन उते अची करे नाज़िल थींदो आहे। उन्हनि खे अल्लाह फरमायो, अचो किताब वठी वञो। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में हूंदो आहे त अल्लाह जो कलाम मदीने में नाज़िल थींदो आहे। हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में हूंदो आहे त अल्लाह जो कलाम मक्के में नाज़िल थींदो आहे। हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ में हूंदो आहे, अल्लाह जो कलाम ताइफ में नाज़िल थींदो आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ैबर में हूंदो आहे, अल्लाह जो कलाम ख़ैबर में नाज़िल थींदो आहे। जाते जाते मुंहिंजो मुस्तफ़ा हूंदो आहे, मुस्तफ़ा जे कढ अल्लाह जो क़ुर्आन हलंदो आहे, मुस्तफ़ा जे पुठियां नाज़िल थींदो वेंदो आहे। ये शान आहे सोने जो, वॾा शान आहे या न? उन्हनि खे अल्लाह चवे अची वठी वञो। सैयदना मूसा खे रब कलाम अता फरमायो आहे, पर सैयदना मूसा उनजी तिलावत फरमाई आहे। उन तिलावत जे दौरान सैयदना मूसा अलैहिस्सलाम हीअं पढ़ंदो थो वञे, उन में लिखियो पियो आहे, अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी अहिड़ी उम्मत पैदा फरमाई आहे जेका उम्मत अमल थोरो कंदी पर रब उन्हनि खे सवाब ॿीणो अता फरमाई। हिकिड़ी उम्मत अल्लाह तबारक व तआला अहिड़ी पैदा फरमाईंदो जेका उम्मत दिल में बुराई जो इरादो कंदी, अल्लाह उनजी बुराई कोन लिखंदो, पर जेकॾहिं दिल में नेकीअ जो इरादो कंदा त अल्लाह नेकीअ जो सवाब अता फरमाईंदुसि। जे नेकी कंदो त हुन सवाब अता फरमाए छॾींदो। मूसा नबी हैरानी सां उन्हनि आयतुनि जी तिलावत फरमाए रहियो आहे। हिकिड़ी उम्मत वा जेका उम्मतुल हम्मादून, अहिड़ी उम्मत वा जेका उम्मत हर लम्हे रब ज़ुल जलाल जो शुक्र कंदी आहे। हिकिड़ी अहिड़ी उम्मत अचणी आहे, सैयदना मूसा अलैहिस्सलाम तिलावत फरमाई आहे, उन में मौजूद आहे त हिकिड़ी अहिड़ी उम्मत वा जेका ईंदी सभिनीनि खां आख़िर में, पर रब ज़ुल जलाल जी जन्नत में सभिनीनि उम्मतुनि खां अॻु में दाख़िल थी वेंदी। मूसा नबी जो त छा किसो आहे, अलाए कहिड़ी उम्मत जी मुआरी त उम्मत आहे कोन जो उहा त उम्मत मौजूद आहे। हिननि लाइ रब पियो फरमाए त ईंदी अञा आई कान्हे, मुआरी उम्मत त मौजूद आहे। ऐं मूसा नबी रब ज़ुल जलाल खे प्यारो आहे। अब 1.25 लख नबी प्यारो आहे या न? ॻाल्हाईंदा हलो, बुख त कान लॻी अथव, थोरी बड़ी लॻी हूंदव। हथ हथ मथे करे ॿुधायो जेके थकिजी पिया। होशियार पटड़े पर ॿिया होशियार, धक खां बची वियो। उस्ताद बि तव्हांजो कामिल थो लॻे, मुर्शिद बि तव्हांजो कामिल थो लॻे। असां बलोच जे धक विधोसीं, शलक बची। अब सैयदना मूसा नबी के अल्लाह के प्यारो आहे न? आदम सोणो प्यारो, मूसा सोणो प्यारो, ईसा सोणो प्यारो, लूत नबी प्यारो, इलियास नबी प्यारो। तो सैयदना मूसा अलैहिस्सलाम तिलावत फरमाइया, अर्ज़ कई, ओ मौजा रब ज़ुल जलाल, तो मुझे
किताब में इरशाद फरमायो आ एड़ी उम्मत अन्या अचणी आ जेका उम्मत तो खे दी प्यारी आ लेकी हिकड़ी कंदी आ सवाब न होण रखे अता फरमाइंदो आ इंदी सभिन का आखिर में आ पर जन्नत में सभिन का पहले दाखिल थींदी ओ मोजा अल्लाह तबारक व तआला हिय कंजी उम्मत वा अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो तिलका उम्मतु अहमदी या मुझे आखिर ज़मान मोहम्मद करीम जी उम्मत है फारसी शायर जो बशानश निगाहे मूसा कर दे शुदलज उम्मतश तमन्ना कर दे सैयदना मूसा अलैहिस्सलाम जेड़ी मल मुस्तफा करीम जी उम्मत जो यो शान डिठो वा जेड़ी मल शान पढ़ियो वा सैयदना मूसा थड़ा कणी दुआ पियो घुरे ओ मोजा रब जुल जलाल इहा उम्मत मुखे अता फरमाई हा त केडो भलो थिया अल्लाह इरशाद फरमाए तिलका उम्मत अहमदी ओ सोना मूसा नबी या उम्मत मा अगी तकसीम फरमाए छड़ी माना तू ऐ मां रब या मेहरबानी फरमाई जो तो जेड़ा मु जेड़ा मिस्कीन गरीब गुनाहगार मुस्तफा जे भुखड़े में प्यासो रब बेड़ा पार लगाए छड़ा तो हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत मुबारक मक्के में थी मां गाल तो शुरू कई सही टाइम जी त पाबंदी काने वो माना सिजु फुटे या बिजु फुटे नारो दायो तो पर दिल में चो तो मौलवी साहब पाण लगे तो मानी खाई आयो असा के भूख मारी दो जमात खाई चली तो कमो तो थियो माना हक ते धर्म ते एडा सटका सुभान अल्लाह नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत मुबारक किथे थी आबा अलाई डालो मक्को शरीफ मुल्क मके में शादियों थियो वाह वाह मुबारक बादियों थियो सारे आलम में इमदादियों थियो सारे आलम में इमदादियों थियो मौला मीहु रहमान जो वसायो वा अजो जाम मोहम्मद आयो वा सखी शाह अरब मंझ आयो वा अजो जाम मोहम्मद सुभान अल्लाह बोलिए हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के शरीफ में आमद थिया हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मक्के शरीफ में मुस्तफा जी आमद थिया ऐं अल्लाह थोरो ॾिसो सही हाफ़िज़ सगोरा वेठान प्रोग्राम कराइण वारो ख़ुद हाफ़िज़ माते रब जी मेहरबानी आ मां हाफ़िज़ क़ुरान आ अल्लाह तबारक व तआला कलाम पाक में इरशाद फरमायो ला उक़सिमु बिहादल बलद मां रब जुल जलाल जो शान नाहे तमा पाजी खल्क़ल शै जो कसम उठना पर मोजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां मक्के शरीफ जा कसम कुरान में बयान फरमाई शो ओ मोजा अल्लाह तबारक व तआला इन मक्के शरीफ में काबतुल्लाह